मुमताज मौलाई तू दुनिया सां नाजायज़ करे पर असां तोखे टांटा दींदासीं। असां जे मसइलनि में अचे थो असां हिनखे पाण ॾिसंदासीं। मुमताज मौलाई खे चङे नमूने सुञाणा। मुमताज मौलाई जी छा हैसियत आहे? अस्सलामु अलैकुम दोस्तों, काफ़ी ॾींहंनि खां वठी ही वीडियो काफ़ी सोशल मीडिया ते वायरल आहे। मुमताज मौलाई कंहिंजे मसइलनि में मुदाख़लत करे थो, हिन वीडियो खे अॻिते न कंदा ऐं तव्हांखे हिन वीडियो जो फुल बयान बि तव्हांखे हिन ई वीडियो में ॾेखारींदासीं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त दोस्तों, हिन नौजवान जो तालुक़ डिस्ट्रिक्ट कंबर शदाद कोट सां आहे। पेशे जे लिहाज़ सां ही नौजवान हिकु टिकटॉकर आहे। हिन नौजवान जो फुल वीडियो बयान बि तव्हांखे हिन ई वीडियो में ॾेखारींदासीं। हिन नौजवान जो फुल वीडियो बयान ॿुधी करे काफ़ी तव्हांखे हैरत थींदी ऐं काफ़ी तव्हां मुस्कुराईंदा। वीडियो ॾिसण बाद हिन नौजवान जे बारे में कमेंट्स जे ज़रिए पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। अचो त वीडियो तरफ़ हलूं ऐं तव्हांखे हिन नौजवान जो फुल वीडियो बयान ॾेखारियूं। मुमताज मौलाई तू दुनिया सां नाजायज़ करे पर असां तोखे टांटा दींदासीं। असां जे मसइलनि में अचे थो असां हिनखे पाण ॾिसंदासीं। मुमताज मौलाई खे चङे नमूने सुञाणा। मुमताज मौलाई जी छा हैसियत आहे? मुमताज मौलाई कख पन साड़े छॾियो। असां हुनजा फैन आहियूं। मिड़ई मज़ाकड़ो कयोसीं भाऊ, असां टिकटॉकर आहियूं। मिड़ई दिलि में न वठिजो। मिड़ई मज़ाकड़ो कयोसीं भाऊ, असां टिकटॉकर आहियूं। मिड़ई दिलि में न वठिजो। मिड़ई मज़ाकड़ो कयोसीं भाऊ, असां टिकटॉकर आहियूं। मिड़ई दिलि में न वठिजो।